अस्सलाम वालेकुम या अली मदद। असांजे सिंध जो सुहिणो आर्टिस्ट शमन अली चांडियो तव्हांजे अॻियां हाज़िर आहे। हिन खां कुझु महिरबानी कई आहे हिन भाऊअ जिन असां ॾे अची। सभ खां वॾी ॻाल्हि त इहा। ॿी ॻाल्हि इहा, भाऊ खां पुछूं था हाल अहिवाल। साईं, इहो सभ खां पहिरियां तव्हां पंहिंजो मुख़्तसिर तारीफ़ करायो। हाँ साईं, मुंहिंजो नालो शमन अली चांडियो। मां गिड़ी ख़ुदा बख़्श जो रहाकू आहियां ऐं 50-60 साल अॻु असां गिड़ी ख़ुदा बख़्श आयासीं। अॼु बि उते असांजी रहाइश आहे ऐं नौंदर सां बि घणो वाबस्तगी, छो त शहर असांजो नौंदर वेझो आहे ऐं ॾाढी मोहबत मोट मिली आहे। सिंध वासियुनि मोट त घणी ॾिनी आहे, पर नौंदर ऐं लाड़काणे ॾाढी मोट ॾिनी आहे। चवंदा न आहिनि त घर जो पीर चुल्ह जे मारंग बराबरि, पर ईअं न आहे। असां जॾहिं बि वेंदा आहियूं, नंढा ॿार हूंदा आहिनि, कंहिं बि मक्तब फ़िक्र सां तालुक़ु रखंदा आहिनि ऐं केरु फ़क़ीर फ़ुक़रा जेको बि हूंदो आहे, वॾी असांखे इज़त मिली आहे, मोट मिली आहे ऐं उन्हनि जे तरफ़ां हेल्प बि थी आहे ऐं ॾाढी असां उन मां मुतमिन बि आहियूं, मुतफ़िक़ बि आहियूं। माशाअल्लाह, तव्हांखे ॾिठो आहे असां जिथे किथे महफ़िल मचाई वेठा आहियो, दिलि सां कमु कयो था, दिलचस्पीअ सां कमु कयो था। क़दुरु आहे माण्हू न तव्हांजो साईं क़दुरदान। हा साईं, क़दुरदान असांजो हिकिड़ो शाइर आहे, उन चयो आहे त क़दुरु वारा कल्ह थिया अचे खुटा ख़रीदार, हीरे ऐं जवाहर जेके साल खलहनि सार, जेके लोह पुटनि लोहार, तन खे कहिड़ो क़दुरु सोन जो। पोइ साईं, चङी जन जे मन में वधी सेल पसंदि, टोणे रण में रहनि त बि खंडू खाइनि खीर सां। बाक़ी मंदी जन जे मन में तनका ॾिहाड़ी ॾुकार, पैसे लभे ख़रार त बि बुखनि जे बुखे खां। पोइ के जेके ग़रीब हूंदा आहिनि, उन्हनि वटि एतिरो क़दुरु थींदो आहे जो हद खां वधीक। कॾहिं कॾहिं अमीर घुराईंदा आहिनि त असांखे लिफ्ट बि कोन ॾींदा आहिनि, पर कॾहिं कॾहिं पंहिंजी औताकुनि में बि चवंदा आहिनि ॿिए हंधि वञी रहो, छो त असां वटि महिमान रहंदा। कॾहिं कॾहिं इहो बि थी वेंदो आहे, पर त बि उन्हनि जे लाइ असां दुआगा हूंदा आहियूं। चवंदा आहियूं त बाबा अलाह उन्हनि जे रिज़्क़ में, कारोबार में, बचण में बरकत अता फरमाईंदो। असांखे मोट सुठी मिली आहे सिंधवासियुनि जे तरफ़ां, पर उन हिसाब सां जेको ड्यूटीदार हुयासीं जंहिंजा, उन टाइम में असांखे ओतिरी मोट घटि मिली, जंहिंजे करे हाणे वञी असांजो उनजो अलाह कंदो पोइ तदारक थींदो मदनी वारे साईं जे सदके। बाक़ी तक़रीबन जेके माण्हू आहिनि के अहिड़े हिन फन जे इज़त क़दुरु करण वारा, उन्हनि वटि असांखे सुठी मोट मिले थी, ताउन बि थिए थो ऐं बचण जो गुज़र सफ़र पेट गुज़र थिए थो वधि में। हुकूमत फनकारनि लाइ कुझु करे रही आहे, जीअं माना 2-3 ॾींहं ॿुधो थिए त नौकरियूं ॾेई रही आहे। छा तव्हांजो माण्हुनि खे झूमी ॾेखारियो था, तव्हां लाइ उन्हनि खे कुझु करणु घुरिजे? हा साईं, करणु घुरिजे। सिर्फ़ु मुंहिंजे लाइ न, पर ॿिया बि केतिरा ई फनकार आहिनि जिन पंहिंजूं ज़िंदगियूं अर्पे छॾियूं। असां बि जलसनि में, जुलूसनि में, उन्हनि जी ख़ुशियुनि में हमेशह लबैक कयो आहे ऐं असां ईंदा रहंदा आहियूं। कॾहिं त तव्हां यकीन कंदो, असां वटि इहो किरायो बि न हूंदो आहे, घर जो को लोह खपाए, को कुकड़ खपाए बि असां उते जलसनि में पुॼंदा हुआसीं ऐं ड्यूटीदार हूंदा हुआसीं। हिकिड़ी मोहबत जी ख़ातिर असां जिथे किथे ड्यूटी ॾिनी आहे ऐं असांजो क़दुरु करणु घुरिजे, छो त असांखे उन हिसाब सां असांजो क़दुरु कुझु न थियो आहे जंहिं हिसाब सां असांजो हुजणु घुरिजे। तव्हां यकीन कंदो त असांजा औलाद आहे जेके पढ़ियल लिखियल आहिनि, BSc पास आहिनि, या मां ख़ुदि मैट्रिक पास हुउसि, पर अञा ताईं असांखे का बि सर्विस वग़ैरह मूंखे न मिली। पर बाक़ी असां पंहिंजी दिलि सां हर कंहिंजूं ड्यूटियूं ॾिनियूं, हर कंहिंजी इज़त कईसीं, हर कंहिंजो एतिराम कईसीं। बाक़ी हाणे उन्हनि क़दुरु न कयो, या उन्हनि जी मर्ज़ी, या उन्हनि जूं के मजबूरी हुयूं, या असांजो नसीबु न हो, इहा अलाह खे पारत आहे। अलाह कंदो, क़दुरु कंदा। पर उन हिसाब सां लॻे थो त ॼण फनकार ॾाढो ॼण लुतड़ियल आहिनि। ख़ासि करे असांजा सिंधवासी फनकार जी सहायता थिए त ॾाढो भलो। जीअं असां ऐं असां सां गॾु ॿिया बि झुमिर वारा फनकार आहिनि, अदाकार आहिनि, आर्टिस्ट आहिनि, उन्हनि जी ज़िंदगी ॾाढी जेका आहे सो सही नथी गुज़रे ऐं असां उन्हनि जी निजी ज़िंदगी में विया आहियूं। ॾिसूं था त केतिरे असांजा फनकार, जीअं मास्टर फ़तेह अली जो वाल साहब, दीदार हुसैन समूह साहब हिन दुनिया फ़ानी मां हलियो वियो, या उहो बि कंहिंखे हिन महीने जेको PTV जो वॾो साईं फनकार हुयो, दीदार हुसैन समूह का मामूली ॻाल्हि न हुई ऐं उहो हिकिड़ो बहितरीनु गज़ल गायक ऐं ख़ान साहब थी वियो रहियो। ऐं उन सां गॾु जीअं असांजो सोढल फ़क़ीर आहे उहे, या उन सां गॾु असां बि आहियूं। जिथे किथे हुकुम थींदो आहे असां लबैक कंदा आहियूं, पर अलाह कंदो त असांजो क़दुरु थींदो ऐं असांखे इहो यकीन आहे अलाह में, अलाह जे हबीब में, त इन फनकारनि जी को न को तदारक ज़रूरु थींदो मिठड़े मोहम्मद ऐं सदके। अॼुकल्ह माशाअल्लाह जीअं माशूक शर थियो, या गामू थियो, या जेको आहे सो माना खोसो साहब थियो, राग जी दुनिया ॾे, माना तव्हांजो छा ख़्यालु आहे हाणे ॻाइण ते? हा साईं, इन भउ खां त असां बि कोन था ॻायूं, छो त इहो हालात ॾिसूं था। पर असां जिथे बि ॻायो आहे त चवंदा त तव्हां अचो, तव्हां अचो, तव्हांजो आवाज़ु भलो आहे ऐं तव्हां फेमस बि आहियो। इनशा तव्हां कामयाबु थी वेंदो। असांजो बहितरीनु शाइरु आहे लाड़काणे जो अब्दुल हक ॾेपर साहब,
उन बि चयो ऐं असांजो ज़ुल्फ़कार मंगी सिंध जो महान शाइर आहे, उन बि चयो भाउ मेशप मां तव्हांखे ॾींदुमि ऐं तव्हां मशहूरु आहियो, इनशा तव्हांजो आवाज़ु मां उन मां मुतमिन आहियां। या असांजे नवंदेरे जो स्टूडियो जो मालिक आहे जनाब जुनैद अहमद सुमर साहिबु, पाण फनकार बि आहे, उन बि चयो त भाउ शमन तव्हां में उहा क्वालिटी आहे। या राजा समय असां त वॾी हिकिड़ी सहायता कई आहे ऐं साथ ॾिनो आहे त भाउ शमन तव्हां अॻिते अचो। ऐं मूं हाणे शौक़ु बि जाॻियो आहे ऐं उन सां गॾु चवां थो त मां ॻायां ऐं हिकिड़ो गानो मां करे बि आयो आहियां। इनशा अगरि उहो कामयाबु थियो त मां इन फन जी दुनिया में हाणे क़दम रखंदुसि। के अहिड़ा माण्हू शौक़ु हूंदा आहिनि जेके दिलादारी कंदा आहिनि, तव्हांजी कॾहिं के दिलादारी थी कॾहिं? हा साईं, केतिरा ई दफ़ा अहिड़ो माहौल अची वियो, काथे त प्रोग्राम कंदा आहियूं ऐं माण्हुनि जे हथनि में दस्ती हूंदियूं आहिनि, पर जेको महिमान ख़ासि ईंदो आहे उहो दोलनि खे बसि कंदो आहे त मां बंदि थी वञूं, दोलान जो बि अंदरि सड़ींदो आहे, असांजो बि अंदरि सड़ींदो आहे। त काश अगरि इहो ईअं न करे हा त असांखे बचनि जी रोज़ी थिए, अटो चांवर वठी पंहिंजे बचनि में वञूं हा, पर उन्हनि खे ईअं करणु न घुरिजे। ऐं घणो करे साईं पंहिंजा ई माण्हू हूंदा आहिनि, उहे असांजो इहो कमु कंदा आहिनि ऐं बंदि कराईंदा आहिनि दोलनि खे। असांखे ॾाढी तकलीफ़ चवंदा हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहाँ दम था, किश्ती थी डूबी वहाँ जहाँ पानी कम था, पर चरिया तो हम था वहाँ गया क्यों था। पोइ असांखे वञिणो पवंदो आहे ऐं उते चवंदा आहियूं त वक़्तु है गुज़र जाएगा, रोज़ी रब जे हथ में आहे, पाण ईंदुमि हो त पर आउं बि अॻु भरी थियां। हा, अॻु भरो थियणो आहे, रोज़ी त रब जे हथ में आहे, पर साईं जेतिरो बि कोशिशि कंदासीं जफ़ा असां साईं रत बि लोड़ींदा आहियूं। यकीन कयो त असांजे हीअं पघर न खां वठी चोटीअ ताईं पघर वेही पवंदो आहे, पर असांखे ओतिरी मोट नथी मिले ऐं यकीन कंदो पोइ उन में ॾाढो दिलि बर्दाश्त था थींदा आहियूं त असां त इन्हनि जी ख़ुशी में शरीक थिया आहियूं, इन जो इस्तक़बाल था कयूं। इहे असांजा दोल छो था बंदि कराइनि ऐं असांजी झुमिर छो था बंदि कराइनि? यकीन कंदो असांखे ॾुख पहुचंदो आहे। ऐं उन्हनि माण्हुनि खे मां हिन पैगाम ज़रिए अर्ज़ु थो कयां त महिरबानी करे तव्हांजूं ख़ुशियूं था कयूं, असांखे उहा घोर न ॾियो त न ॾियो, पर असांजा दोल बंदि करायो, ॿिया त तव्हांजे मथां घोरींदा। हा, उहो जेको गीत अचिणो हो हा साईं, गीत असांजो तयारु आहे ऐं जुनैद सुमर साहिबु वटि आहे, उनजे लाइ हिकिड़ी पंजाब म्यूज़िक आई आहे, उहो मां तव्हांजे आॾो पेश थो कयां। त उहो अब्दुरज़ाक नाले जे साहिब जी शाइरी आहे, बहितरीनु शाइर आहे। अॼु रुठल मुंहिंजा प्यारा मुंहिंजे अङण था अचनि, कढी रंजो ऐं रुसामा ठाह करण था अचनि, वञी घिटीअ में बिहान मतां भुले जी पवनि, थोरो अॻे ते थियान मतां भुले जी पवनि, आहिनि परे जा मुंहिंजा प्यारा राति हिकिड़ी रहंदा वीचारा, मुंहिंजे गलनि तां घोड़ा अॼु उघण था अचनि, कढी रंजू ऐं रुसामा ठाह करण था अचनि, वञी घिटीअ में बिहान मतां भुले जी पवनि, थोरो अॻे ते थियान मतां। हाणे आख़िर में दरमान टीवी ॾिसण वारनि लाइ पंहिंजो पैगाम ॾिजो। हा साईं, पैगाम इहो आहे त आय जो अदब कयो, जेतिरो थी सघे जंहिंखे घुरायो था उहो फनकार हुजे, फनकारा हुजे, फ़क़ीर दोलनि शरदान वारा हुजनि, झुमिर वारा हुजनि, उनजो थोरो क़दुरु कयो, जेतिरो थी सघे उनजो इज़त कयो। बाक़ी जेको नसीबु आहे उहो पंहिंजो खणी ईंदो, पर इज़त हर कंहिंजो हक़ु आहे, उनजो जेको आहे सो इज़त कंदो उहो ॾाढो ख़ुशि थींदो, ॿिली जेको नसीबु असांखे मिलियो, पर यार माण्हुनि इज़त घणी कई। असांजो इहो बि पैगाम आहे। ॿियो असांजो सिंध सां, पंहिंजी वतन सां ऐं हिन धरतीअ सां माण्हू मोहबत करे त अञा बहितर आहे, छो त हीअ धरती आहे असांजो, हीअ सिंध आहे असांजो, हीअ मुल्क आहे त असांजो।